जेको सिंध जे पटन तेलन कोयलन गैसन जो सौदो करे तो वो गद्दार है। छा है वो? जेको बेट विराईंदड़नि जो यार आहे, जेको कारूजर विकिणंदड़नि जो यार आहे, जेको सिंध जी विरासत जी साज़िश कंदड़नि जो यार आहे, जेको सिंध जी तालीम तबाह कंदड़नि जो यार आहे, जेको सिंध जी गवर्नेंस तबाह कंदड़नि जो यार आहे, जेको सिंध जे करप्शन कंदड़नि जो यार आहे। जो शिकारपुर वो शिकारपुर जो अशर और वो हुनन कौन कहवा तवा भी कहवा माफ कजो तवा जो कहवा जो तवा हुनन के गिची में हथी नथा विझो तवा जे शहरन ते ही अशर है एते मार्च के बेटा इंडिफरेंट है। यू पीपल आर इंडिफरेंट, लेट देम डू व्हाटएवर दे वांट टू डू। जेको वणे सो कन, मेरा क्या साडा की जो तरीको है ना उन में ता जो खाई आसा जाओ रोड जा पैसा खाई लिया मुझे जावे ने पानी जहरीलो असी मिनरल वाटर वठी पियंदासी। स्कूल में पढ़ाई सरकारी में कोने असी प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदासी। अस्पताल में दवाऊं कोन, रेबीज जो HIV जो हेपेटाइटिस जो असी प्राइवेट अस्पताल में सखर खणी वेंदासी। इहो शॉर्टकट जेको तव्हां हणो था उन जरिए करप्ट माण्हुनि खे मौक़ो था ॾियो त बाबा कुछ भी लुटियो शिकारपुर वासी, जेकबाबाद वासी, कंदकोट वासी, कश्मीर वासी कुछ होंदो ही कोन। जो लोॾो ॾियाओ जंजो ॾियाओ हाणे का खट मां कूदो करे को पट ते किराया बिछा के लोॾो तो इलाही तमामु सॼी सिंध खे वेठा लोॾियूं। हिकिड़ी फिल्म हुई कि नाना पाटेकर जी मूंखे हमेशह यादि ईंदी आहे। उनमें ॿ टे हमरा के फौजी ट्रेनिंग लाइ कमांडो में सिखंदा आहिनि, थकिजी चूर थी पवंदा आहिनि। हिकिड़ो चवंदो आहे अलाए को नालो अलाए कैलाश अलाए रमेश, चवंदो आहे रमेश सुता पिया आहिनि फौजी जो हाणे ट्रेनिंग कयो, चवंदो आहे रमेश क्या मेरे मुंह से मक्खी तो उड़ा दे। रमेश हेॾे ॾिसी चवंदो आहे मक्खी उड़ जा। हुन खां पंहिंजे मुंहं तां मख उॾाइण कोन पहुती ऐं हुन खे वरी दोस्त जे मुंहं ते हीअं करे मख उॾाइण कोन पहुती। हुनजो मक्खी उड़ा दे, हुनजो मक्खी उड़ जा। हाणे तव्हीं पिया आहियो कंदकोट वासी, जेकबाबाद वासी, अदा ॾेई वञ नाले अला जेका यूनिवर्सिटी को अस्पताल को स्कूल को रोड कुछ तो बाबा बजट आई कोने तभी जो अला कंदो ख़ुशि हूंदो। में कुछ आ गए मेरा बेड़ा बोड़ छॾिया अब तबाही थी गई वो पिटकारो वो खाई विया वो बेटे विकड़ी ऐं वरी मथा ही इमरान खान आयो। नयो पाकिस्तान तो ठाहियो, नयो पाकिस्तान। दवाऊं महंगियूं, अन्न महंगो, खंड महंगी, बिजली महंगी,